मेहर खां रिपोर्ट करे रहियो आहे फरमान अली चन्नास। मेहर जे मदीना कॉलोनी में वाक़िअ सैयद अली अकबर शाह स्कूल जी इमारत ज़बून हाल छितरा चापुड़ किरी पिया, 12 मौजज़ाने तौर महफूज़। ख़बर मूजिब मेहर जे मदीना कॉलोनी में वाक़िअ तहरीक पाकिस्तान जे अॻवाणे अॻूणे MLA सैयद अली अकबर शाह जे नाले सां मंसूब गवर्नमेंट प्राइमरी स्कूल सैयद अली अकबर शाह स्कूल जी इमारत ज़बून हाल थी वई आहे, जंहिं सबबि गुज़िरियल 3 ॾिहाड़नि खां स्कूल जी छित जा चापुड़ किरण मामूल बणियल आहिनि। अॼु स्कूल में रिसेस दौरान स्कूल जी छित जा चापुड़ ओचितो किरी पिया, जंहिं सबबि स्कूल में मौजूद 12 मौजज़ाने तौर महफूज़ रहिया। उन सिलसिले में स्कूल जे हेड मास्टर ॿुधायो त स्कूल जी इमारत जी हालत इंतहाई कमज़ोर थी वई आहे, जंहिं सबबि स्कूल जी छित जा चापुड़ किरण मामूल बणियल आहिनि। हुन स्कूल जी छित जा चापुड़ किरण जे इतला ते तालका एजुकेशन ऑफिसर शेर मोहम्मद अबड़ो स्कूल पहुची सूरत-हाल जो जाइज़ो वरितो। तालका एजुकेशन ऑफिसर शेर मोहम्मद अबड़ो ॿुधायो त स्कूल जी इमारत ख़राब आहे। इख्तियारनि खे लिखियो आहे त अॼु स्कूल में मुंहिंजे दौरे दौरान स्कूल में मुक़रर 7 उस्तादनि मां 6 गैर हाज़िर हुआ। सिर्फ़ हिकु उस्ताद मौजूद हुयो। गैर हाज़िर उस्तादनि ख़िलाफ़ कार्रवाइयूं कयूं पिया। स्कूल जे हेड मास्टर खे हिदायतूं ॾिनियूं आहिनि, जॾहिं त स्कूल जी इमारत जी ज़बून हाल हुजण स्कूल जी छित जा चापुड़ किरण जो इतला आला इख्तियारनि खे ॾिनो आहे।